देख खबर इमरान, शादी का वो मौजू है ना। सही है, सही है। हाँ मुद्दो है घर वाली सब कम तोखा कराई घर जा न न कें ॿुधायो? मिड़ी ये मानन ॿुधायो न इमरान ॻाल्हि ॿुध। माना सुबुह जो सवेरे उथण मुंहिंजी आदत है। माना आऊं 6 बजे खां अॻु में उथियो वञा। अच्छा मुझी आदत ही कोने माई सुती पे हुजे या वरी हर भर उन निंड वञी ख़राब कयां उठ एक फलाणो कम कर न कते न। मुझी माई सुती पे हुंदी है, नंढड़ो सुतो पे हुंदो है। वो सुबुह सवेरे उथी नाश्तो ठाहे छॾींदी पोइ गॾिजी पिया खाईंदा आहियूं। इन में छा आहे, नाश्ते खाइण खां पोइ माना था जेके हूंदो सो मुंहिंजो उसूल रहियो आहे। उसूल रहियो आहे त बाबा जेको खाए सो पंहिंजो था पाण धोए। अच्छा हाणे असां इस्तेमालु करियूं हिकिड़ी प्लेट, सो आऊं खणी वञो धोई अचां। सफ़ाई जेकी आहे न उहो त निस्फ़ ईमान आहे। माना किचिरो थोरो बि किथे मूं ॾिठो न, माना मूंखे अलाए छा थियो वञे। पोइ जेसीं उहो किचिरो हुन जॻह ते न खणा पोइ ॿुआरा ॿुआरा कढे वञे। बाक़ी 2 पेरनि जी मानी रही उन में इहा त मुंहिंजी भेण हुई कोन। अचो मां गुण मूंखे सेखारे छॾियो, सो इहो मुंहिंजे शौक़ में शामिल आहे। ऐं माना सुबुह माना 2 पेरनि जो अटो बटो ॻोहे ऐं अटो बि केतिरो हेतिरो 2 मानियुनि जो। आहियूं घणा ॼणा 2 ॼणा। मानी वानी पचाए ऐं खाई छॾींदा आहियूं। अच्छा ऐं उन खां पोइ सन्हा सन्हा घर जा कमकार आहिनि। छा सामान माई खे तूं कोन चयो तूं सामान वठी